अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी सॼी कहाणी ॿुधाइण वारा आहियूं हिन 1 मिनट जे वीडियो में। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं दुलाब जे अचण वारे एपिसोड में छा थींदो छा न थींदो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं असांजे हिन वीडियो खे शेयर बि कंदा, बेल आइकन खे ऑल ते कंदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अचण वारे एपिसोड में जेको ड्रामो हाणे बक़ाया एपिसोड दुलाब जा बचा आहिनि। इन्हनि में हाणे ख़ासि करे बुरो असरु ॾेखारियो वेंदो शाहनवाज़ ख़ान जो ऐं इहो बि ॾेखारियो वेंदो जेको ज़ुल्म कंदा आहिनि, जेका इंसान जंहिंखे अलाह साईं डिघो रसो ॾींदो आहे, बाद में उहे जॾहिं अलाह साईं जी पकड़ में ईंदा आहिनि उन्हनि जो अहिड़ो असरु थींदो आहे। हिन जहान में शुरू में त हू पंहिंजा फ़ाइदा सोचींदा आहिनि, लेकिन बाद में उन्हनि खे मुआफ़ी बि न मिलंदी आहे। ऐं दुलाब जी आख़िरी जेका हाणे स्पेल जो आख़िरी क़िस्तूं बचियूं आहिनि, इहे 17, 18, 19, हिननि में इहो ई ॾेखारियो वेंदो त कीअं जो हशर कयो वेंदो शाहनवाज़ ख़ान जो बुरो, ऐं इहे ई माण्हू इन खे लिटाईंदा जिन जे जेको आहे मतिलबु जिन खे हिन ज़ुल्म ॾुख ऐं तबाहियूं ॾियायूं शाहनवाज़ ख़ान। अहिड़े हिसाब सां बक़ाया एपिसोड ज़बरदस्त ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि दुलाब ड्रामे जा।